हला ही रक्षा दो रहे हिन आलीशान घर में तो हिकिड़ो बंगले नुमा हिकिड़ो घर आहे सिंध जी सकाफ़त सां हिते वारी लॻल अंदर कटे अंदर वारी भरला अच्छा हिन वारी भरी अथव। बिल्कुल शहर वालों की मोहब्बत का कायल हूँ मगर मैंने जिस हाथ को चूमा वही खंजर निकला हल। पंहिंजा ई जेके तंकियूं कंदा इहा वल जेका आहे मूंखे ईअं हणी आहे सॼे घर ते जीअं झालर हूंदी आहे न सॼे घर ते ईअं मथां लहंदी। अच्छा हीअ वल साॻी वञे पई हुते पुॼाई आहे हुन घर ताईं। हिन वारी भरे हिते वलूं ऐं बूटा लॻाया आहिनि। वाह वाह पटको बदल हूंदो आहे जेको ॾिसे थो त हुन चए थो यार आपने में अलन फ़कीर यादि दिला दी आहे। भई असांजा अमरान यादि कोन्हे को बाबा हथ बि यादि कर। सही है या तयारु थी आहे हींअर। कहिड़ा बूटा कहिड़ा कहिड़ा आहिनि? गुलाब आहे मोतियो आहे सभु शइ आहे अजीनो मोतियो आहे। अच्छा हीअ पाण वरी नाज़बू आहे। सही है अच्छा हीअं सही माशाल्लाह। अच्छा हा पर संदड़ी न दर लॻे हिन करे पखियुनि लाइ दाणे ऐं पाणी जो बंदोबस्तु कयो आहे। ॾिसो यार सलाम अथसि। अॼोके व्लॉग में तव्हांखे मिलाइणो आहे हिकु अनोखे किरदार जंहिंजो न रुॻो शौक़ु निरालो आहे पर हू हिन समाज लाइ हिकिड़ो तमामु हकारी किरदारु अदा करे रहियो आहे। हुन सां मिलंदो तव्हां हैरान थी वेंदो हू कहिड़ो कमु करे थो हिकिड़ो अजीब कमु करे थो। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब करे वठनि उहे दोस्त जेके नवां त अचो दोस्तो उन किरदार सां मिलूं था। हीअ आहे भाउ मुमताज़ अली सुमरो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो तबियत सही आहे? हिन जो किरदारु छा आहे तव्हां पाण ॾिसो। हीअ हिन जो रक्षा आहे। हीअ रक्षा खे हिन नंढड़ो बाग़ीचो बणाए छॾियो आहे। हीअ ॾिसो रक्षा जे शीशनि मां हीअ वल पई निकिरे। वारी लॻल अंदर कटे अंदर वारी भरला। अच्छा हिन वारी भरी अथव? बिल्कुल। अच्छा हीअ सिंध जो झंडो लॻल आहे। रक्षा जे फ्रंट ते बि हिकिड़ी कुंडी लॻल आहे। हीअ वल मथे वञे पई ऐं पूरे रक्षा ते हीअ वल फिरे थी। वरी पुठियां अचो दोस्तो ये ॾिसो सिर्फ इंसान होना काफ़ी नहीं है इंसान के अंदर इंसानियत का होना भी ज़रूरी है। वाह मैं तेरी हर रज़ा पे राज़ी हूँ या रब बस मुझे अपने अलावा किसी का मोहताज न करना। वाह 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 वाह। न इश्क में न प्यार में जो मज़ा है 5 वक्त की नमाज में अंदर की तैयारी खुद करनी है बाहर से लोग मार्बल लगा देंगे। तो दोस्तों भाउ पोयां फ़ोटो ही लगाया हुआ है। शहर वालों की मोहब्बत का कायल हूँ मगर मैंने जिस हाथ को चूमा वही खंजर निकला हल। पंहिंजा ई जेके तंकियूं कंदा। अच्छा हिते भी मुख्तलिफ भाउ मैसेजेस लिखे हैं। आपका सबसे बड़ा दुश्मन आपका अपना मुंह है अगर पुरसुकून ज़िंदगी गुजारना चाहते हैं तो उसको बंद रखा करें। वाह वाह। अच्छा तव्हांखे ॿुधायूं त भाउ मुमताज़ अली सुमरो कासिमाबाद जे इलाइक़े अलमदार चौक वेझो हिकिड़ी सोसाइटी आहे उते रहे थो। हला ही रक्षा दो रहे हिन आलीशान घर में तो हिकिड़ो बंगले नुमा हिकिड़ो घर आहे। इहा छा कहाणी आहे त हिकिड़ो रक्षा वारो बंगले में कीअं रहे थो हिन घर खे बि हिन वणनि सां गुलनि सां ऐं बिल्कुलु सजाए रखियो आहे। मथे छित ते बि हिकिड़ो नंढो बाग़ीचो ठाहियो अथसि। भाउ मुमताज़ कॾहिं खां तव्हां हीअ कैंपेन हलाए पिया या शौक़ु कयो पिया? मूंखे 10-15 साल थी विया आहिनि। हू शौक़ु त बचपन खां ई आहे। अच्छा रक्षा में जेको लॻायो आहे इनखे काफ़ी टाइम थी वियो आहे। सही आहे। वलू मथे अची वई हुन मक़सदु जेको आहे वणनि जो जेको लॻल हूंदी को टाइम इहो तव्हां ॾिसंदा जेको शादी में झालर लॻंदी आहे। हा इहा वल जेका आहे मूंखे ईअं हणी आहे सॼे घर ते जीअं झालर हूंदी आहे न सॼे घर ते ईअं मथां लहंदी। अच्छा हीअ वल साॻी वञे पई हुते पुॼाई आहे हुन घर ताईं। माशाल्लाह ठीकु आहे सॼी झालर ना घर लहंदी आहे सॼी हेठि। अच्छा हीअ दोस्तो ॾिसो रक्षा जे अंदरि बि ही बोतलुनि में प्लास्टिक जी शयुनि में हिन वारी भरे हिते वलूं ऐं बूटा लॻाया आहिनि। वाह वाह। हिन मक़सदु इहा माण्हू ॾेखारिणो आहे त बसि जॾहिं असीं रिक्शा में हलंदे फिरंदे गाॾी में हणी सघूं था जिथे कुंडियूं लुॾनि थियूं वण ठहिण जो अंदाज़ो बि कोन्हे को उते आउं हणी सघां थो त माण्हू घटि में घटि पाड़े में एतिरी 6 इंच जी जॻह हुजे न उते ताईं वण हणी छॾियो न पाण ॾींदा त पंहिंजी जॻह पाण ठाहे वठंदो। अच्छा ज़बरदस्त। हा बिल्कुलु। केॾो ज़बरदस्त मैसेज आहे केॾी ज़बरदस्त मुहिम आहे जो माना भाउ रोज़गार बि करे पियो हिकिड़ी कैंपेन बि हले पई। सम्झण वारो सम्झी वेंदो जेके अकुलु हूंदो त ॾिसंदो त यार रक्षे में जेकॾहिं भाउ गुल लॻाए सघे थो वण लॻाए सघे थो वलूं लॻाए सघे थो त पंहिंजे घर जी कुंड में छो असां नथा लॻाए सघूं। वण इंतिहाई ज़रूरी आहिनि दोस्तो। ॾिसो गर्मी जी हालत। हिकिड़ो मैसेज आहे जेको आउं ॾियणु चाहींदुसि जेके सोशल मीडिया सां गॾु लाॻा पियल आहिनि
जेके भले साफ़ी हज़रात हुजनि पूरे मुल्क जा या पूरी दुनिया जा, जेके साफ़ी हज़रात यूट्यूब पर आहिनि, केर बि आहिनि जेके ब्लॉग ठाहिनि था, सभिनी हिकिड़ो मैसेज ज़रूरु ॾींदुसि, तव्हां हर शइ ॾेखारियो था, हर शइ ॾेखारियो था, ठीकु आहे, बिल्कुलु सही आहे पंहिंजी जॻह ते, हुन में तव्हांजी कमाई बि थिए थी, सुठी ॻाल्हि आहे, सही क़बूल सां हर शयूं तव्हां ॾेखारियूं, पर तव्हां कॾहिं इहो ॾेखारियो आहे त बाबा हीउ ॾिसो हीअ मस्जिद आहे असांजे पाड़े जी, हिन मस्जिद में हेतिरा घर आहिनि, हेतिरा माण्हू रहनि था, ऐं फजर जो उन टाइम ते जमायती घणा आहिनि मस्जिद में, तक़रीबन तव्हां ॾिसंदा यकीन करियो कंहिंमें 2 बीठा हूंदा आहिनि, कंहिंमें 3 बीठा हूंदा आहिनि, कंहिंमें 10-15 बीठा हूंदा आहिनि, कंहिंमें सफ़ाई जमायती कोन हूंदा आहिनि, अज़ानी मोज़न अज़ान ॾींदो आहे, उहो ई जमायत पढ़ी हलियो वेंदो आहे। बिल्कुलु कड़ो सच आहे, भाउ जेको ॿुधाए पियो बिल्कुलु कड़ो सच आहे। ऐं थी सघे त मुंहिंजे में न हुजे की हुजे को वधि में तव्हां एतिरो चवां 50 खां मथे किथे बि कोन हूंदा, वधि में त 10-15 तां हूंदा इन खां मथे कोन हूंदा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांजी मस्जिद ही पाड़ो आहे सॼो 8 खां मथे जमायती सुबुह न ईंदा आहिनि, जेके मस्जिदूं वॾियूं ठाराई सोशल मीडिया ते दोस्त आहिनि इन शइ खे उजागर कनि, ॾेखारीनि। भाउ जो चवणु आहे त असां फजर जे टाइम ते असांजे घणा निमाज़ी मस्जिदुनि में अचनि था, माण्हू मुसलमान रहे थो ज़िंदा रहिया पिया आहिनि, कब्रिस्तान में लाश पिया आहिनि घर में। हा सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे। भाउ मुमताज़ इहो ॿुधाइजो त हीअ तव्हां अलण फ़क़ीर स्टाइल वारो पटको बि पायो था? जी बिल्कुलु, इहो हर वक़्तु पातल हूंदा तव्हां? इहो जॾहिं रिक्शा ते हूंदो आहे तॾहिं पातल हूंदो आहे, त माण्हू ॾिसंदा आहिनि त उन मरूम खे बि यादि कंदा आहिनि, त मरूम जेको आहे सो अलाह से हुनखे जन्नत नसीब करे। पटको बदल हूंदो आहे, जेको ॾिसे थो त हुनखे चए थो यार आपने हमें अलण फ़क़ीर यादि दिला दिया। भई असांजे अमरान यादि कोन्हे को बाबा, हथ बधी यादि करे असांजे अमरान यादि न बाबा, इहे पाण वारा जेके अमरा जेके आहिनि, सिंधी अमरा जेके आहिनि उन्हनि खे यादि कोन्हे, टठोली कोन्ह था, ठठोली था कनि, ठठोली था कनि, जट पियो लॻी, चर पियो लॻी। अच्छा अच्छा, तव्हां कासिमाबाद में रहो था, कासिमाबाद में रहो था, कासिमाबाद मां तव्हां सवारियूं खणंदा हूंदव? बिल्कुलु, असल में कासिमाबाद मां सवारियूं खणो था शहर जे ॿियनि इलाइक़नि में, फुलेली थियो मिसाल, रेशम गली, सदर या लतीफ़ाबाद, टोटल हेतिरा सवारियुनि जो तव्हां सां रवैये में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? रवैये में बसि इहो आहे जो हितां सवारी कोई, बाक़ी हुतां ॿाहिरि जेके सवारियूं आहिनि, जे पेरड़ाबाद थी वई, फुलेली थी वई या लतीफ़ा वारी थी वई, हुन थी उहो सभु ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा आपने हमें अलण फ़क़ीर यादि दिला दिया। ऐं हितां वारा हमरा, हितां के त ॾिसी हथु ॾींदा आहिनि, परे खां पछाड़ी चवंदा आहिनि राति जो टाइम आहे, ख़बर बि सॼो ॾींहुं हिते बि हले, तुक में पड़े हिते बि हले, इन पाड़े जो आहे हिते ई बि हले, इन गस में सॼो ॾींहुं हिते, पर पोइ चवंदा भई ठहियो भला ॿी महिल पटके जे करे। हा बसि पटके जे करे, छा जे करे लाराईंदा, भई असां छापर बि माशाला आहिनि, पोइ इन करे बसि। पर असीं त ईमान सां इहो सम्झंदा आहियूं, जेके नियाणियूं असीं घर में छॾींदा आहियूं, सवारी में असीं उहो ई खणूं था। सही, उहो नियाणी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बिल्कुलु ईअं, इहा ई सोच हुजणु घुरिजे। असीं जेके बचा घर छॾे अचूं था, उहो ई बचा असीं ॿियनि जी इज़त जो ख़्यालु कंदो, तव्हांजी बि इज़त महफ़ूज़। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, घणा कलाक हलाए था रिक्शा? रिक्शा पर राति जो इशा खां पोइ कढंदो आहियां, राति जो? हा, इशा खां पोइ कढंदो आहियां, पोइ फजर ताईं हलाईंदो आहियां, फजर खां पोइ जीअं रोज़ी लॻंदी रहंदी आहे, पोइ 8 ताईं लॻे, 9 ताईं लॻे, 10 ताईं लॻे, पोइ करे करे 12 1 ताईं थियो वञनि लिया। बाक़ी पोइ नंबर ॾिनल आहिनि जेके, पोइ को फ़ोन कंदो, ईअं सम्झो तो 24 कलाक सर्विस आहे। हा, हैदराबाद खां ॿाहिरि बि वञो था? बिल्कुलु वेंदो आहियां, माथली वेंदो आहियां, मीरपुर वेंदो आहियां। हा, असुल ॻोठ कहिड़ो आहे तव्हांजो? असल अबाणू ॻोठ जेको आहे सो पटीडन ज़िलो नौशहर फिरोज़। अच्छा। हा, बाक़ी पोइ हुन खां पोइ बाबा ॾाढा नौकिरी मिलियूं, सांगड़ी विया, सांगड़ में त मुंहिंजी पंहिंजी सांगड़ जी आहे। अच्छा। बाक़ी मुंहिंजी पढ़ाई लिखाई पटरी खां वठी ईंदे मैट्रिक ताईं, इंटर ताईं असीं जेके ॿई वासी मातरी कॉलेज में पढ़िया आहियूं सभु। पोइ हैदराबाद? पोइ हैदराबाद जी आहे, माना नौशहरो, सांगड़, हैदराबाद, मातली, हैदराबाद। फैमिली मुंहिंजी मीरपुर ख़ास शिफ्ट आहे। दोस्तो, भाउ मुमताज़ अली सुमरे न रुॻो पंहिंजे रक्षा खे हिकु बाग़ बणाए रखियो आहे, पर पंहिंजे घर खे बि हिननि गुलनि सां, हिननि ॿूटनि सां सजाए रखियो आहे माशाअल्लाह। न रुॻो घर खे पर पंहिंजे पाड़े खे बि। हीउ ॾिसो वणु, संदसि घर जे साम्हूं वणु आहे, उते ही ॾिसो माशाअल्लाह गुल ॿूटा, पखियुनि लाइ पाणी पीअण जो, दाणे जो बंदोबस्तु थियल आहे। अंब लॻल आहे, गिदामड़ी लॻल आहे, पर गिदामड़ी लॻाई, अंब लॻायो आहे। अच्छा माशाअल्लाह। ऊपर हुन वण ते बि लॻा पिया आहिनि, ज़बरदस्त। उहो परियां वण ते लॻो पिया आहिनि, 2 वण परियां, उहो ॾिस उन वण ते बि लॻा पिया आहिनि। ऐं साम्हूं ॾिसो दोस्तो, सम्झो त हिन पूरे पाड़े में हा वणकार करे रखी आहे, पंहिंजे तौरु जेतिरो करे सघे थो। हीउ प्लाट जेको आहे पार्क जो। अच्छा। पर छा आहे माण्हू ठाणी कोन था ॾियनि, ठाहिण नथा ॾियनि, बसि उहो ठाहिण त फिटाई, पोइ इन करे बसि जेतिरो आहे ओतिरो करे वेठायूं। हा माशाअल्लाह भाउ, माशाअल्लाह, वेरी गुड। सो दोस्तो, भाउ मुमताज़ अली सुमरे जी कहाणीअ में केतिरा ई पासा आहिनि, हिकिड़ो अनोखो किरदारु आहे, सिंध जी सकाफ़त सां हिते ॻाल्हायो थो।
भाउ मुमताज़ अली सुबुरे पंहिंजे मोबाइल जी फ़ोन ते बि वॾे शहीद बशीर ख़ान कुरैशी जो मशहूरु नारो उहो सेट करे रखियो आहे। सो इहा आहे भाउ जी सिंध सां मोहबत। बिल्कुलु सिंध सां मोहबत हुअणु खपे। वॾे सां मोहबत। मथे ते ही पटको सजायल मरू वालनि फ़क़ीर जो यादि करियूं था। हाणे जेको ही पटको ॾिसे थो उनखे त मरू वालनि फ़क़ीर यादि अचे थो। हा उहो तव्हां यादि करियो पर असां रहमरान विसारे छॾियो आहे। अच्छा हा छाजे करे भला? बसि कहिड़ा माण्हू आहिनि चवंदा आहिनि चारि चङा हर क़ौम में आहिनि। अच्छा हा बसि के चवंदा सही थो लॻे के चवंदा सभु चरो लॻी। अच्छा हिन पासे IC रूम ठहियल आहे। अच्छा ही सभु कलम तयारु कया अथमि। अच्छा सही आहे। ऐं माण्हू जेके पुछंदा कंदा चवंदा उहा कलम जेको आहे सो 6 इंच खां मथे तयारु थिए कोन। हितां जे साम्हूं आहे ॾिसो 22 फुट जा कलम पिया आहिनि तयारु। 22 फुट ही ॾिसो 16 फुट 22 फुट ही सभु कलम थैलियूं पयूं आहिनि। हींअर खां ख़ाली थैली मां अलॻि कढिया अथमि। अच्छा हा माना ही संभाल तव्हां सुठे तरीक़े सां कयो था। बिल्कुलु बिल्कुलु ही हींअर तयारु थियो आहे। ही टिकमा बेल आहे। सही आहे। इहा तयारु थी आहे हींअर। कहिड़ा बूटा कहिड़ा आहिनि? गुलाब आहे, मोतियो आहे, सभु शइ आहे। अजीनो मोतियो आहे। अच्छा ही पाण वरी नाज़बू आहे। सही आहे। ही बेगन बेली आहे। ही जेका बेल तव्हां हेठि ॾिठे मां दिलि ठहियल आहे। हिनखे बटरफ्लाई चवंदा आहिनि। बटरफ्लाई हिन मां दिलि ठाही अथव? हिन मां दिलि ठहियल आहे। वाह वाह। इहा बेल हेठां बि अचे। हिन में 3 दिलूं ठहियल आहिनि। वल मां दिलि ठहियल आहे दोस्तो ॾिसो। इहा हेठां ॾिसो साफ़ ॾिसण में ईंदी। 3 दिलूं ठहियल आहिनि। हिकिड़ी इहा आहे 2 हेठि ठहियल आहिनि। अच्छा हीअं सही माशाल्लाह। ही साॻी वल आहे मथे चढ़ियल हुई पर सुकी वरी ईअं तयारु थिए पई नज़र खाई वरी साॻी तयारु थिए पई फुटे पई वापसी खां। केतिरनि क़िस्म जा तव्हां वटि गुल ऐं बूटा लॻल आहिनि? तक़रीबन हर क़िस्म जो आहे। कोशिशि इहा कई आहे तक़रीबन हर क़िस्म जो आहे। केतिरा थींदा अंदाज़न तक़रीबन हाणे ही नाज़बू आहे। हीअ आहे तुलसी आहे। अच्छा ही तुलसी आहे। हा ही ॾेखारियो यासिर। ही तुलसी आहे। ही लीमो आहे। हा ही कारी मिर्च आहे। अच्छा इहो कारी मिर्च हूंदी आहे पाण वारी। सही ठीकु आहे। ही फारवो आहे। सही ही पपीतो आहे। सही ही वलतूरी आहे। माशाल्लाह दोस्तो ॾिसो। ही चकू जो वण आहे। माशाल्लाह। अच्छा दोस्तो ॾिसो भाउ जेको आहे जिते किथे बूटनि जे दाणे पाणी जो बंदोबस्तु करे थो। अब पखी आहिनि वीचारा खाइनि था। हा माशाल्लाह। अच्छा हिननि खे पाणी ॾियणु संभाल सिर्फ़ु तव्हां कयो था या ॿियो केरु हथु वंडाए थो? न बसि तक़रीबन आउं ई कंदो आहियां। अच्छा हा केतिरा कलाक ॾियो था रोज़ु? बसि डेली सुबुह ॾींदो आहियां। अॼु ॾे वेठो आहियां। सुबुह ॾींदो 8-9 बजे पाणी ॾींदो आहियां हिनखे। अच्छा ॾींदो डेली आहियां पर जे ॾिसंदो आहियां जीअं हाणे सोकड़ कोन्हे। सोकड़ थी वई आहे पोइ पाणी ॾींदो आहियां। सही जीअं पाणी मिटी आली आहे त पोइ पाणी कोन ॾींदा आहियूं। सही हिते गुल घटि आहिनि साओ वण वधीक आहे। साओ वण वधीक गुल आहे पर ऐं चंपा बीठी आहे साम्हूं बीठी आहे। हा हीअ आहे बेगन बिली आहे। सही हीअ ऑफिस टाइम आहे उन मथे गुल खुलिया पिया आहिनि। हीअ बेगन बिली आहे। इन कटाई एरी आहे। माना घणा कलाक लॻायो था रोज़ु? हीअ गुल दाऊदी आहे। हीअ अच्छे वाइट हा रोज़ु 2-3 कलाक ॾींदो आहियां। पाणी टाइम ॾींदो आहियां हिनखे। 3-4 कलाक ॾियो था? हा 3-4 कलाक रोज़ु हिनखे ॾियूं था। हूअं त देखभाल सॼी राति पिया कनि। ॾींहं जो राति जो जंहिंमहिल टाइम मिले थो वांदो टाइम मिले थो त हिन सां ई विंदरे पिया हूंदा आहियूं। अच्छा मावार घणो ख़र्चु अचे थो हिननि ते? बसि इहो आहे भाण वग़ैरह थोरो घणो लॻे थो। हा ऐं तंहिंखां सवाइ ॿियो जेको थिए थो बसि इहो ॿियो पंहिंजी महिनत पाण हूंदी आहे। बसि ॿियो रेती वेती वठूं था करियूं था इन करे हूंदो आहे बसि। सही कुंडियूं वग़ैरह वठंदा हूंदव? हा कुंडियूं कुझु वठंदा आहियूं। कुझु कुंडियूं कोन थियूं मिलनि त पोइ पंहिंजे हिसाब सां पोइ के खोखनि में प्लास्टिक में हिननि सभु ॾियण। एलोवेरा पई आहे। हीअ पियो एलोवेरा हिन पासे पियो आहे। अच्छा तव्हांजो मक़सदु छा आहे माना वणकार करण जो? रक्शे खे बि तव्हां बाग़ीचो बणाए छॾियो आहे। घर में माशाल्लाह सुठी इहो वणकारी करणु खपे। ॾिसो न हाणे रक्शे हाणे मक़सदु इहो ई आहे त दुनिया खे ख़बर पए त बाबा हीउ माण्हू अगरि असीं रक्शे में वञी सघे थो त असीं घर जी घटी में या किथे वञी सघूं था। सही वण लॻाइण लाज़मी आहिनि। इंतिहा लाज़मी आहिनि। हाणे ॾिसो न तव्हां हींअर हालत कहिड़ा लॻा पिया आहिनि। गरमाइश हिकिड़ो गरमाइश आहे हुन में थधिकारी पाण खे वण ॾींदा। ठीकु आहे। हिते खां सवाइ वण जे अंदरि एतिरो रज़ मिले थो जेके पखी बि खाइनि था जानवर बि खाइनि था। चीटी मकोड़ा बि खाईंदा। तव्हां ॾिठा हूंदा वण ते वेठा हूंदा नंढड़ा नंढड़ा जानवर उहे बि खाइनि था। पखी पंहिंजो अचानू ठाहिनि था। को मुसाफ़िर अची वण जे हेठि वेठो को फल खाधई ख़ुदा न खाधा सुभाणे इंसानु मरियो वञे आख़िर मिटी में हेठि हलियो वञे। हेॾे वञे त मिटी में हेठि हाणे तव्हां कब्रिस्तान जी हालतुनि ते ॾिसो हींअर सभु नेट ते बि ॾेखारे पियो त ॾिठियूं आहिनि कब्रिस्तान सफ़ा ज़बून थिए पिया आहिनि।
हा इंसान त कब्रिस्तान त अॻे कब्रिस्तान आहे पर इंसाननि हुनखे माॻे वीरान करे छॾियो आहे जिथे किथे किचिरे जी ढेरियूं पयूं आहिनि सभु ऐं एतिरो यकीन आहे अगरि तो सुभाणे ताईं मर्द केरु फातिहा पढ़णु कोन ईंदो हालत पाणी कब्रिस्तान जी हालत जे करे तव्हीं पाण ई नथा वञो तव्हां पंहिंजे दिलि ते हथ रखे ॿुधायो तव्हां पाण वञो था कब्रिस्तान फातिहा ते जे तव्हीं नथा वञो ॿियो केरु ईंदो जॾहिं केरु फातिहा ते न ईंदो तव्हां ईंदो उन ॾींहुं तव्हां इहो लॻायल वण तव्हांखे उते कमु ईंदो हा इन जो अजर तव्हांखे उते बचाईंदो असीं वञूं था चकर ते भाउ सां रिक्शे में हलो भाउ बिस्मिल्लाह हा भाउ मुमताज़ हा केॾां था वठी हलो बसि जॾहिं अचो हैदराबाद सॼी पंहिंजी आहे हैदराबाद सॼी पंहिंजी हा पूरो सिंध पंहिंजो जॾहिं अचो घुमायूं तव्हांखे हा वाह वाह घणा कलाक रिक्शा हलाए था रक्षा राति जो कढंदो आहियां इशा खां पोइ अच्छा पोइ फजर ताईं हलंदा ईंदा आहियूं पोइ फजर खां पोइ जीती रोज़ी लॻंदी रहंदी आहे त हलाईंदा पिया आहियूं माशाअल्लाह पोइ कंहिं 12-1 बजे ताईं कंहिं महिल सवेरे बंदि करे दोस्तो ही गर्मी तव्हां ॾिसो था गर्मी इन करे वधी रही आहे जो वण ख़तमु थी रहिया आहिनि असां वॾियूं गाॾियूं वठण जे चकर में आहियूं गाॾियुनि जो तादादु वधंदो वञे मोटरसाइकिलूं कारूं ॿियूं वॾियूं गाॾियूं वधंदियूं वञनि उन्हनि जी गरमाइश वधे पई एसियूं तव्हां ॾिसो एयर कंडीशन अॻु में किथे हुयूं एतिरियूं हाणे ॾिसो जंहिं वटि थोरो पैसो अचे थो उहो एसी वेठो अचे गाॾी भले वठनि पर असांखे इन जो काउंटर त ठाहिणु घुरिजे न काउंटर छा आहे इन गरमाइश जो ई वण आहिनि गाॾी मुमताज़ ॾिसो गाॾी या साले सर मां गरमाइश निकिरे हा। गाॾी जे इंजन मां गरमाइश निकिरे हा तव्हां खाली एतिरो अंदाज़ लॻायो बाइकूं केतिरियूं हूंदियूं हुन खां हा, पोइ सही बाइकूं कारूं रिक्शा सभिनी मां गरमाइश निकिरे सही आहे उहा हेठि ॿियो पोइ पहाड़ी इलाइक़ो हा ऐं अलावा ॿियो जेको एसी लॻियल आहिनि एसी जूं गरमाइशूं हा ज़ाहिर ॻाल्हि आहे वण न हूंदा तव्हां हाल ॾिसो वण न हूंदा त पोइ छा हूंदो बाक़ी सही ॻाल्हि आहे बिल्कुलु अच्छा भला रिक्शा जे इंजन जे मथां तव्हां वेंदा आहियो इहा बि ॾाढी गरम आहे ॾाढी गरम इहा बि गरम आहे ॾाढी पर गरम। हिननि बूटनि जे करे कुझु गरमाइश घटी आहे न हा त छित में मिड़े कुझु फ़र्क़ु पवंदो छित में फ़र्क़ु पए थो न त छित जी रेगज़िन वारी हूंदी आहे एतिरी गरम थींदी आहे हा बाक़ाइदा तव्हां हिते मानी पचाए सघो था एतिरी गरम थींदी आहे अच्छा हा सही आहे मां अंदरि फ़र्क़ु घटि आहे अंदरि घर फ़र्क़ु पए थो ज़ाहिर आहे ही नंढड़ा बूटा हाणे हेॾी गरमाइश खे त कोन्ह करे सघनि हिननि लाइ वॾा वण खपनि थोरो टाइम लॻंदो आहे अञा हा। अञा टाइम लॻंदो ज़िंदगी रहे त ॾेखारींदासीं जंहिंमहिल अच्छा, जॾहिं भलू जेके वकड़ियूं आहिनि चारो तरफ़ न हा सॼो वण वकरी जी हुन खां पोइ तव्हां ॾिसी वञो सवारियूं तव्हां गाॾी में वेंदियूं आहिनि बिल्कुलु पोइ ही बूटा ॾिसी बलूं ॾिसी छा चवंदियूं आहिनि बसि कंहिं ते वेंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि कंहिं ते चवंदा आहिनि सभु चढ़ियो घटि इलाही छा मूंखे गाॾी में हणियो हली हीअं करे हली हूअं करे हली अच्छा। कंहिं तनक़ीद कंदा आहिनि कंहिं चवंदा आहिनि बाबा VIP मैसेज आहे सुठो पियो लॻी अच्छा माना ही माण्हुनि खां बर्दाश्त नथी ठही आहे शइ नथी थिए के माण्हू आहिनि अच्छा हा माना अक्सरियत माण्हुनि जी एप्रिशिएट थी करे या तनक़ीद तनक़ीद वारा घटि आहिनि अच्छा हा तनक़ीद वारा थोरा घटि आहिनि हा अहिड़ा माना तव्हां कुझु बि करे छॾियो अहिड़ा माण्हू तव्हांजी ज़िंदगी में ज़रूरु टकराइबा। लाज़मी मिलंदा माना उहे अब तव्हांखे रुॻो पंहिंजे पाण मां ई ख़ुशि हूंदा आहिनि बाक़ी कंहिं मां बि ख़ुशि न हूंदा आहिनि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न जी साईं हाणे जीअं तव्हांखे ॿुधणो आहे या इरफान भाउ या मुमताज़ भाउ को चङो मुड़ुसु हो हा उन लाइ मरणो पवंदो अच्छा हा पाण मरी वाह वेंदासीं जी न ॻाल्हि कई अथव पाण मरी ज़बरदस्त। वेंदासीं न हा पोइ चवंदा भाउ इरफान बि चङो हो हा ऐं ममताज़ सुमरो बि आहे तमामु सुठो माण्हू हो हा पर उहो लफ़्ज़ उन टाइम ते असांजे करण ते जेको पुॼंदो जेको असांखे ख़बर इहो आहे इहा ॻाल्हि लख जी कई अथव इहा अखियूं वाक़ई आहे ॿुधायां थो। असांजे माण्हुनि में हिनखे छा चवां माना बीमारी चवां या सोच चवां जो मरण खां पोइ साईं बर्थियूं पई मल्हाइजनि मरण खां पोइ साईं ताज़ियत रेफरेंस पिया थियनि यार ॾाढो भलो माण्हू हो मूं हिकिड़ो मज़मून लिखियो आहे ऐं हुनखे भेटा थो पेश कयां असल भेटा पेश करणी हुई त हुन जीअरे जेरे करी आहे न जेरे तव्हां रत मारियो था जीअरे जो क़दुरु कोन्हे जेरे क़दुरु कोन्हे को मुंहुं सभु जो क़दुरु आहे हाणे ताज़ो मिसाल आहे न वीचारो ॿीजल सिंधी जंहिं सिंध बुरके पई जहिड़ो माना एॾो शाहकार गीत ॻायो क़ौमी गीत ॻायो
वीचारो तड़पी रहियो बीमारी में को असांजो सिंधी अदीब को हिकिड़ो को अधु को पर सॻवान खे बयानु ॾिनो हुजे को ॾिनो हुजे को विझे ई न ॾिनो ये हिकिड़ो थोरी कई कई प्रकार अहिड़ा जला जाते अहिड़ा ॿिया कई प्रकार सुफ़ी फनकार वीचारा कई अस्पताल में पिया वीचारा हाणे साफ़ ईअं वीचारा तड़पी मरी विया हाणे मरण खां पोइ वर्सियूं थी मल्हाइजनि ऐं वर्सियूं न करे मल्हाईंदा जीअं नालो थिए भाउ ममता जी ॻाल्हियूं ॾाढियूं आहिनि हिन मुल्क में सभु कुझु आहे क़दुरु कोन्हे को क़दुरु कोन्हे हाणे डॉक्टर कदीर जेको एटम बम ॾिनो हुन कहिड़ो लसाए छॾिया हा सही ॻाल्हि आहे इहो मां जेको विच मां ख़तमु थी वञे इंसान जे अंदरि न त रुॻो इंसान जी माण्हू इज़त करणु सिखी वञे बसि मां चयो बसि आहियां मां इहो लफ़्ज़ ख़तमु थियणु खपे बसि पर मां हिन दौर में ख़तमु थींदी कान सभु कुझु त मां आहियां ग़रीब माण्हू जो रोज़गार करणु ॾुखियो आहे तमामु ॾुखियो आहे हींअर अठो भाउ उनखे ख़बर पए थी जेको 1800 तारीख़ डेली खणे थो न ख़बर उनखे पवे थी त 1000 रुपये मां घर छा वठी वञे बचण लाइ खंडु वठे अटो वठे पढ़ाई ॾे गीस ॾे बिजली ॾे पाणी ॾे जेका आहे ई कान का हिकिड़ो हलायो त तव्हां रक्षो जी रक्षे जी गरमाइश ठीकु आहे हेॾी माना तमामु घणी गर्मी ही गहरो पटको तव्हां पाए घुमो था गर्मी में लॻे थी बाक़ाइदा ईअं लाहींदो मथे पुट खे दिमाग़ जो हिकिड़ो सूर बि थिए थो ऐं ॿियो ई पघर छॾे थो अच्छा हा पर सिंधड़ी सां सुर लॻे हिन करे दोस्तों भा मुमताज़ अली सुमरो को शौक़ीन क़िस्म जो या को घणा हूंदा न जीअं चाचे मोती ब्रोही जहिड़ा माण्हू जेके मोटरसाइकिल सां हुनजो इश्को मोटरसाइकिल सां हुनजो शौक़ु हो उन खां वधीक हिकिड़ो पैगाम पखेड़े पियो हिकिड़ी कैंपेन हलाए पियो जीअं प्लांटेशन वधे वणकार वधे पंहिंजो रोज़गार बि करे पियो ऐं समाज लाइ हिकिड़ो हाकारी किरदारु अदा करे पियो ऐं उहो साॻियो समाज मथस तनक़ीदनि जा ऐं तंज़नि जा तीर वसाए थो दोस्तो भा मुमताज़ अली सुमरो न रुॻो वणनि सां प्यारु करे थो पर पुराणा सिक्का ऐं पुराणा करंसी नोट जमा करण जो बि शौक़ीन आहे वटि वॾे तादाद में हीअ ॾिसो पुराणा सिक्का बि मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा ई लॻनि था ऐं पुराणा करंसी नोट हीअ बि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा आहिनि कुझु सऊदी अरब जा आहिनि हीअ त पाकिस्तान जो पुराणो हीअ ॾिसो हिन सां असांजी यादूं वाबस्ता आहिनि हीअ त असां इस्तेमालु कयो नंढपण में हा मूं बि इस्तेमालु कयो हा अच्छा हीअ ॾिसो हीअ किथे जो आहे हीअ इंडिया जो आहे इंडिया जो सही इंडिया जो रुपयो अच्छा हीअ वारा आहे ये पाकिस्तान जो हीअ पाकिस्तान जो पुराणो 5 जो नोट आहे अच्छा हीअ 2 रुपए जो नोट इस्तेमालु कयल आहे हा हीअ बि असां इस्तेमालु कयो आहे दोस्तो इहा असांखे पर ईद ते ख़र्ची मिलंदी ॾिसंदा हिन नोट खे दिलि बाग़ बहार थी ईंदी हुई ऐं हीअ रुपयो ॾिसो पुराणो हीअ बि असां इस्तेमालु कयो आहे हीअ त हाणोका आहिनि तव्हां वटि केतिरा सिक्का थी वेंदा अंदाज़न तक़रीबन हर मुल्क ई आहिनि तक़रीबन जेके मुल्क आहिनि न सभिनी मुल्कनि जा 2-2 3 सिक्का हर मुल्क जा आहिनि अमेरिका जापान चीन इंडिया श्रीलंका सऊदी अरेबिया तक़रीबन हल मुल्क सभ खां पुराणो कहिड़ो आहे सभ खां पुराणा हिते बि आहिनि पिया आहिनि सभिनी खां पुराणा हेॾो अच्छा तव्हां ॿुधाए पियो न त को सिक्को तव्हां वटि आहे जंहिं ते ममलिकत सिंध लिखियलु आहे बिल्कुलु लिखियलु हो हुन ते सिक्को हो मूं वटि हुन ते 2-3 सिक्का हुआ हुन ते बाक़ाइदा मोहर लॻल जेको न मोहनजड़ी जेका मोहर इस्तेमालु थींदी आहे हा उहा मोहर लॻल हुई बाक़ाइदा हुन ते जी 5 पैसे आहिनि इन वांगुरु इहो इन कटाई ते अच्छा बाक़ाइदा लिखियलु ठपो लॻल हो ममलिकत सिंध जो तव्हां ॻाढ़ा झंडा जेको आहे हा सिंधड़ी रक्षे ते बि लॻा पिया आहिनि मोबाइल पोयां कवर लॻाए पिया आहिनि बिल्कुलु सिंधड़ी सां सिर लॻे हा हा पंहिंजी सखावत खे पाण सां गॾु खणी हलूं हा सही आहे ऐं हीअ बि ॾिसो पाकिस्तानी करंसी आहे वाशर कोन्हे जेके टुंगुर पैसो चवंदा आहिनि अच्छा भाउ मुमताज़ हथ में तव्हांजी वॾी तस्बीह पाती आहे हीअ ॾेखारे थोरी हा वाह हीअ आहे तस्बीह आहे हीअ आहे 313 दाणनि जी अच्छा हा जेको ज़िकर बि हलंदो रहंदो आहे अच्छा माशा हा
अलाह पाक जो ज़िक्र बि कंदा हा रहंदा आहिनि। बिल्कुलु रब खे बि राज़ी करिणो आहे, ॿार को दुनिया खे राज़ी कोन्हे करिणो। सही 313 दाणा आहिनि। बिल्कुलु 313 दाणनि जी। अच्छा हीअ किथां तव्हां ठाराई आहे? हीअ मूं पाण ठाही आहे। या पाण ठाही आहे? ये पाण ठाही आहे। अच्छा माशाअल्लाह। ये पाण ठाही आहे। तस्वीर मां मोटी अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ तस्वीर तस्वीर में जा जे घर पहिरियों कढी करे हाँ। हिकिड़ी आहे, हिकिड़ी 2000 वारी हुई, 2000 दाणनि जी। 2000 दाणनि जी, उहा अधी घणी आई आहे। बाक़ी बि 1500 दाणनि जी हुई। अच्छा ऐं इहा आहे 313 दाणनि जी। माशाअल्लाह माशाअल्लाह। औलाद केतिरो आहे? ॿ पुट आहिनि, 2 नियाणियूं आहिनि। उहे छा कनि? पढ़े पिया कनि। पढ़नि था? हा उहे बि हिते रहंदा तव्हां? न उहो मीरपुर खां पंहिंजे घर में उते पंहिंजो घर आहे असांजो, उते मीरपुर खां उते रहंदा आहिनि। अच्छा असांजे ॾिठासीं जॻह ते जॻह किराया महांगा आहिनि, कोन था पूरे सघूं। हा पोइ इन करे हीअ जॻह आदि जी वॾी जी ज़ुल्फ़कार सुमरो आहे नालो हुनजो। पोइ हुन ते चयो भला ठीकु आहे मसलो वारो भरियूं हर भरू भला ॿार वॾा तूं भले चओ कपिड़ो जारी कर, जॾहिं खपे तॾहिं अची वञी वियो। पोइ इन करे पोइ अमल बि हिते आहे, पोइ इन करे अम्मा बि हिते रहे थी। अमां बि हिते रहे थी। दोस्तो भाउ मुमताज़ अली सुमरे जो किरदारु तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं त हिन भाउ खे जस ॾींदुसि, सलाम कंदुसि त माण्हुनि जे ताननि ऐं तंज़नि बावजूदि, तनक़ीदुनि बावजूदि केतिरो ख़ूबसूरत पैगाम ॾेई रहियो आहे त जेकॾहिं आऊं मुमताज़ अली सुमरो पंहिंजे रक्षा में वण पोखे सघां थो, वण लॻाए सघां थो, त तव्हां पंहिंजे पाड़े में, पंहिंजनि घरनि अंदरि कुंडियुनि में, नंढियुनि नंढियुनि कुंडियुनि में वणकारी छो नथा करे सघो? ऐं जिन वटि ज़मीन आहे, वधीक ज़मीन आहे, उहे वॾे पैमाने ते वणकार छो नथा करे सघनि? त अचो त गॾिजी सॾिजी पंहिंजे माहौल खे बचाइण जी कोशिशि कयूं। हीअ ॾिसो था गर्मी जी हालति हैदराबाद शहर में सुबुह जा 11 थिया आहिनि, हीअ गर्मी असांजी हालति कई आहे। ऐं तव्हां तसवर कयो त हिन वक़्तु जेकबाबाद में, घोटकी में, कशमोर में, सखर में, खैरपुर में, हर में छा हालति हूंदी? इहा गर्मी पद छो वधी रहियो आहे? सिर्फ़ु सबबु इहो हिकिड़ो ई आहे त आलूदगी वधे पई, गाॾियूं वधनि पियूं, एसियूं वधनि पियूं, पर उनखे काउंटर करण लाइ वण कोन्हनि के, वण घटिजंदा वञनि इंसान जी लोभ लालच ऐं सुस्ती जे करे। छो त गॾिजी सॾिजी वण लॻायूं ऐं गॾोगॾु हिन मोलाई खे जस हुजे। ऐं हीअ ॾिसो न दोस्तो, हीअ तव्हां हिकिड़ी ॿी शइ ॾेखारियां, हीअ ॾिसो हिते भाउ पंहिंजे रक्शे जे छित जे मथां पखियुनि लाइ दाणे ऐं पाणी जो बंदोबस्तु कयो आहे। ॾिसो यार सलाम दस, हिते पखियुनि खे नथो विसारे। माण्हू त विठुनि खां बचण लाइ पखियुनि खे पंहिंजी गाॾियुनि ते बर्दाश्त न आहिनि कनि, पर हीअ पखियुनि खे सॾे थो त अचो दाणो वठो, पाणी पीओ। ऐं सलाम हिन जवान खे, हिन मौलाईअ खे जो हैदराबाद जहिड़े शहर में अजरक जो पटको पाए घुमे थो। ऐं सिंधी माण्हू हिते कासमाबाद जा हिन खे तनक़ीद कनि था, ऐं उहे माण्हू वरी सकाफ़ती ॾींहं ते फ़ोटो कढाइण लाइ, वीडियोज़ बनाइण लाइ एॾा टुप ॾींदा आहिनि। सो दोस्तो हीअ असांजो शान आहे, हीअ पटको, हीअ अजरक, हिन सां मोहबत कयो, मोहबत करणु खपे। ऐं धारियुनि खे वरी बि शाबस आहे जेके हिन खे एप्रिशिएट कनि था, हिन सां फ़ोटो कढाईंदा। बिल्कुलु। ऐं असांजे पंहिंजनि जी हालति इहा आहे। तो दोस्तो वीडियो कीअं लॻी कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। भाउ जे किरदार जे बारे में तव्हां छा था चओ इहो बि ज़रूरु ॿुधाइजो। जेके नवां दोस्त आहिनि चैनल खे कनि सब्सक्राइब, ऐं जिन खे वीडियो पसंदि आई आहे उहे लाइक ऐं शेयर ज़रूरु कनि। वॾी महिरबानी, माशा अल्लाह।